नमस्कार, जय श्री कृष्ण। मां करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजी चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदमि लाल साईं बहिराणे ठाहिण जी विधि। त अचो शुरू कयूं था। बहिराणे साहिब लाइ सभिनीनि खां पहिरियों असांखे हिकु कटोरी कणिक जो अटो खपे। अटो तव्हां पंहिंजे हिसाब सां खणी सघो था। अगरि वॾो बहिराणो ठाहिणो अथव त वॾी कटोरी, न त नंढी कटोरी। हिकु कटोरी अटो खणी करे हुनखे थोरे घटि पाणीअ में ॾाढो ॻोहिजे, हिन करे कि जीअं नरम न थिए बहिराणो साहिब। पोइ हुन ॻोहियल अटे जा 2 हिसा कजनि। हिकु वॾे हिसे मां बहिराणे जो शेप ॾेई करे बहिराणो ठाहिजे। ॾिसो, इहो हिन प्रकार सां बहिराणो ठहंदो आहे। ऐं ॿिए हिसे सां ॾीओ ठाहियो। पोइ तेल में सिंदूर मिलाए करे उहो सिंदूर बहिराणे साहिब खे लॻाइबो आहे। ॾीए खे बि उहो ई सिंदूर लॻाइबो आहे। त हाणे असांजो बहिराणो साहिब तयारु आहे। हुनखे मथां लॻाइण लाइ असांखे बहिराणे साहिब जे मथां थोरी सी मिश्री, लौंग, फोटा, थोरो सुको फ्रूट खपंदो। हुनखे असां लॻाईंदासीं बहिराणे साहिब में। सभिनीनि खां मथां मिश्री रखबी आहे। हुन खां पोइ चौधारी, लौंग, फोटा, बादाम, काजू, जो बि तव्हांखे ड्राई फ्रूट हुजनि हुन सां बहिराणे साहिब खे सजाइबो आहे। हुन खां पोइ ॾीए में 5 वटियूं रखी करे ॾीओ में तेल विझी करे रखबो आहे। त इहो असांजो बहिराणो ऐं ॾीओ तयारु थी वियो। हाणे बहिराणे साहिब में रखण लाइ 5 प्रकार जा कोई बि मौसमी फल तव्हां रखी सघो था, जंहिंमें नारेल ऐं केलो चइबो आहे ज़रूरु हुजे। त हाणे असांजी बहिराणे जी थाली बिल्कुलु तयारु थी वई आहे। पासे में अखो, अगरबत्ती, गुल, बहिराणो ऐं 5 फल रखी करे हाणे असांजो बहिराणो साहिब तयारु आहे। त हलो चंड ते हलूं था। त इहा हुई असांजी बहिराणे जी विधि। तव्हांखे कीअं लॻी, सम्झ में आयव कि न, मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। ऐं पंहिंजी सिंधियत सां जुड़ियल कोई सवाल हुजे या तव्हां ॿियो कुझु वीडियो ॾिसणु चाहियो था, मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। मूंखे तमामु ख़ुशी थींदी त मां ॿियो वीडियो हुन ते ठाहींदमि। तेसि ताईं मोकल थी वठां। अगरि तव्हांखे वणे त हिन खे लाइक शेयर कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो। पासे में बेल आइकॉन आहे, हुनखे प्रेस ज़रूरु कजो त जीअं मां नयो वीडियो विझां त तव्हांखे नोटिफिकेशन मिली वञे ऐं तव्हां ॾिसी सघो। तेसि ताईं मोकल थी वठां। जय श्री कृष्ण। धन्यवाद।